दादू मां बशीर पंवर जी रिपोर्ट मूजिब माज़ूरनि जे हक़नि लाइ कम कंदड़ समाजी तंज़ीम दादू डिसेबिलिटी फोरम पारां माज़ूरनि में ईद जा कपड़ा ॾियण वारी तक़रीब ज़िले काउंसिल दादू में थी, जंहिंमें पीपी अॻवान आमिर फारूक जमाली, जुनेद अहमद जमाली, माज़ूर तंज़ीम जे अॻवाननि नज़ीर अहमद सोलंकी, सैयद नवाब अली शाह, महबूब मल्हा ऐं ॿियनि शिरकत कई। 500 खां वधीक माज़ूरनि में ईद जा कपड़ा तक़सीम कया विया। तक़रीब खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा ग़रीबनि जी मदद कई आहे। माज़ूरनि में कपड़ा तक़सीम करे माज़ूरनि खे ईद जी ख़ुशियुनि में शामिल कयो आहे। दादू जे पढ़ियल लिखियल माज़ूरनि खे कोटा तहत नौकरियूं ॾियारियूं वेंदियूं ऐं जेके माज़ूर पढ़ियल न आहिनि उन्हनि खे टेक्निकल सिखिया ॾियारण जी कोशिश कई वेंदी त जीअं माज़ूर पंहिंजे घर जो गुज़र सफ़र बहितर नमूने हलाए सघनि। जॾहिं त उन मौक़े ते दादू प्रेस क्लब जो सदर साबिर हुसैन भंड, समाजी अॻवान प्रोफेसर मोहम्मद इरफान कल्होड़ो, म्यूनिसिपल कमेटी दादू जो इंजीनियर निज़ामुद्दीन शाहानी, समाजी अॻवान साजिद मस्तोई ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ।